नाज़रीन ख़बर मां ॾींदासीं। घोटकी आदिलपुर थाणे भरिसां कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी वियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ अली बख़्श कलोड़े में वाह जे ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में मोहम्मद जाबिर, मोहम्मद साबिर, अब्दुल वहीद, अब्दुल सत्तार ऐं अब्दुल वहाब शामिल आहिनि। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन ख़बर मां ॾींदासीं। घोटकी मां घोटकी आदिलपुर थाणे भरिसां कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ अली बख़्श कलोड़ो में वाह जी ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में मोहम्मद जाबिर, मोहम्मद साबिर, अब्दुल वहीद, अब्दुल सत्तार ऐं अब्दुल वहाब शामिल आहिनि। नाज़रीन ख़बर मां ॾींदासीं। घोटकी मां आदिलपुर थाणे भरिसां कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ अली बख़्श कलोड़ो में वाह जी ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में मोहम्मद जाबिर, मोहम्मद साबिर, अब्दुल वहीद, अब्दुल सत्तार ऐं अब्दुल वहाब शामिल आहिनि। घोटकी मां नाज़रीन इहा ख़बर मां ॾींदासीं। घोटकी आदिलपुर थाणे भरिसां कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ अली बख़्श कलोड़ो में वाह जी ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन ज़ख़्मियुनि में मोहम्मद जाबिर, मोहम्मद साबिर, अब्दुल वहीद, अब्दुल सत्तार, अब्दुल वहाब शामिल आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर जबार महर। जी जबार, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो त घोटकी वेझो आदिलपुर थाणे जी हद में ॻोठ अली बख़्श कलोड़े में कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पाणी जे वारे तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिक धुर जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में हाफ़िज़ मोहम्मद जाबिर, मोहम्मद साबिर, अब्दुल वहीद, अब्दुल सत्तार ऐं अब्दुल वहाब कलोड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ तालका अस्पताल घोटकी आंदो वियो। होॾां 2 ॼणनि खे गणती जोगी हालत में सख़र रेफर कयो आहे। उन मौक़े ते कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि अब्दुल वहाब कलोड़ी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजी ज़रई ज़मीन में जो पाणी जे वारे तां जवाबदारनि रिजब कलोड़ो, गुलाम सरोवर, अमीर बख़्श ऐं ॿियनि हमिलो कयो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि इंसाफ़ कयो वञे। जी जबार, अव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।